अस्सलाम वालेकुम क्लास। उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदव। अलाह जे करम सां पहिरियों यूनिट जेको हुयो सेट जे हवाले सां क्लास 6 जे मैथ जो उहो MCQ सां गॾोगॾु पूरो कयोसीं। हाणे वधियासीं सेकंड यूनिट ॾे जंहिंजो नालो आहे होल नंबर्स। अचो त होल नंबर्स खे वधीक इन जे बारे में कुझु डिस्कस कयूं। होल नंबर्स खे सिंधीअ में चइबो आहे सॼा अदद। ॾिसो भला सॼनि अददनि जी असांखे ज़रूरत छो पई, छो त असां वटि अॻम सेट ऑफ नेचुरल नंबर्स आहे, सेट ऑफ इवन नंबर्स हुयो। कुझु दोस्त चवंदा आहिनि सेट ऑफ इवन नंबर्स ॿिनि खां शुरू थींदा आहिनि, हालांकि ईअं न आहे, 0 खां शुरू थींदा आहिनि। सेट ऑफ ऑड नंबर्स आहे, ये स्टडी कईसीं। पोइ होल नंबर्स जी ज़रूरत छो पई? ॾिसो नेचुरल नंबर्स खे काउंटिंग नंबर्स चवंदा आहियूं। काउंटिंग जो मक़सदु आहे काउंट करणु माना ॻणणु। मसलन अॻ में जेको शुरूअ में सिस्टम माना ॻणण जो हूंदो उहो हीअं हूंदो, या त माण्हू पथरियूं इस्तेमालु कंदो या उतरा लिका पाईंदो। हिकु शइ हूंदी त हिकु लिको, ॿ शयूं हूंदियूं त ॿ लिका, टे शयूं हूंदियूं त टे लिका। इन जे करे हिननि खे काउंटिंग नंबर्स चइबो। हाणे क्वेश्चन इहो थो अचे त होल नंबर्स असां कहिड़ी ज़रूरत पई? हिन खे डिस्टेंस मापण लाइ हिन जी ज़रूरत पई। जीअं मसलन असांखे चवे थो 3 क़दम अॻिते हलो, को दोस्त चए थो तूं थोरो 3 क़दम अॻिते हल, मां हितां खे वठी हेसि ताईं हिकिड़ो क़दम, ॿियो हिते क़दम, हिते 2 क़दम। जेकॾहिं मां हिते नेचुरल नंबर्स इस्तेमालु कयां, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हालांकि मां क़दम कुल 3 वधियो आहियां, हितां हेसि ताईं हिकु क़दम, हीउ ॿियो क़दम, हीउ 3 क़दम, अंग वरी हिते 4 ताईं आहे, माना हीअ ॻाल्हि क्लियर वाज़ियो नथी थिए। पोइ हाली मैथमेटिशियन सोचियो त न, नंबर्स 0 खां स्टार्ट करणा आहिनि डिस्टेंस जे लाइ, पोइ 1 2 3, ठीकु आहे बाबा। पोइ हीअ असां अहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कंदासीं। सिंध टेक्स्ट में होल नंबर्स खे नंबर लाइन सां ज़ाहिर कयो वेंदो आहे, छो त असांजो जेको सिंध टेक्स्ट जो किताबु आहे उते होल नंबर्स खे हीअ नंबर लाइन ते माना लाइन जेका आहे लाइन ज़रिए ज़ाहिर कयो थो वञे। हालांकि मां चवंदो आहियां त होल नंबर्स खे रे ज़रिए ज़ाहिर कयो वञे, छो त लाइन जो मक़सदु आहे त हेॾे बि लाइन इनफिनाइट आहे, हेॾे बि इनफिनाइट आहे। होल नंबर्स जॾहिं 0 खां असां स्टार्ट कंदासीं त हेॾां ईंड पॉइंट हिननि जी हूंदी, हे असांजो 1 आहे, हे 2 आहे, हेॾे 3 आहे, हे 4 आहे। हेॾे लामहदूद थी सघनि था, पर हेॾे त लामहदूद न हूंदा। पोइ हीअ इंटीजर्स नंबर्स लाइ लाइन इस्तेमालु कजे, बाक़ी होल नंबर्स लाइ असांखे रे इहो शुआ इस्तेमालु करणु खपे। होल नंबर्स जी पहिरीं प्रॉपर्टी ॾिसो त होल नंबर्स बि नेचुरल नंबर्स आहिनि। सेट ऑफ होल नंबर्स सिर्फ़ु हे 1 खां न बल्कि 0 खां स्टार्ट थींदा आहिनि। क्लियर आहे? MCQs करे ईंदो आहे त नेचुरल नंबर्स में जेकॾहिं 0 इंक्लूड कयूं त नवां नंबर्स कहिड़ा ठहंदा? उहे होल नंबर्स ठहंदा, सॼा अदद। हाणे जी ठीकु आहे, सिंध टेक्स्ट जे हवाले सां नंबर लाइन ते हिन खे लाइन ते ज़ाहिर कयूं था। जेकॾहिं असांखे चओ त को नंबर सपोज़ 6, इन खे नंबर लाइन ते ज़ाहिर कयो, पोइ हिते असां पहिरियों 0 खां स्टार्ट कंदासीं, हे 1, फुटे स्केल सां पेंसिल सां कोशिशि कंदा कयो, लाइन कट पाईंदा कयो। बाक़ी जेके नंबरिंग आहिनि उहे तव्हां भली पेन सां ॾेई सघो था, ताकी उहे नंबर्स क्लियर सां अचनि त हीअ नंबर्स असां लिखिया आहिनि, हे 0, ही 1, हे 2 3 4 5 6, हे 7। कहिड़े नंबर खे नंबर लाइन ते शो करिणो आहे? 6 खे। पोइ हिन खे हिते थोरो गहरो कयोसि त बि सही आहे, हिते को पॉइंट आउट कयोसि त बि इन जो मक़सदु साॻियो आहे। क्लियर आहे? होल नंबर सां गॾोगॾु ही ॿ जेके आहिनि टर्म्स अक्सर करे एग्ज़ाम्स में ईंदा आहिनि, प्रीड्यूसर ऐं सक्सेसर। प्रीड्यूसर चइबो आहे पहिरियों वारो अदद, जेकॾहिं इहो 1 खां पहिरियों वारो अदद उहो प्रीड्यूसर, 1 जो प्रीड्यूसर चऊं तो 0। सक्सेसर चइबो आहे बाद वारो अदद, 1 खां बाद वारो अदद कहिड़ो हूंदो? 2। जेकॾहिं 0 जो पुछे त पोइ तव्हांखे 1 लिखिणो आहे। उमेदु आहे त हीअ पॉइंट बि क्लियर थी वई हूंदी। हाणे एक्सरसाइज़ 2.1 आहे। क्वेश्चन नंबर पहिरियों आहे, चए थो राइट लिखो इफ़ पॉसिबल, जेकॾहिं मुमकिन आहे। पहिरियों छा थो चए? द स्मॉलेस्ट नेचुरल नंबर्स पॉसिबल आहे। स्मॉलेस्ट नंढे खां नंढो कुदरती अदद उहो कहिड़ो आहे? 0 आहे।
0 न पे, नेचुरल नंबर्स 1 आहे, होल नंबर्स 0 आहे। क्वेश्चन नंबर ॿियो थो अचे स्मॉलेस्ट होल नंबर्स पॉसिबल आहे कहिड़ो, उहो 0 आहे। 0 छा आहे, नंढे खां नंढो छा आहे, होल नंबर सॼो अदद आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे द लार्जेस्ट नेचुरल नंबर्स, वॾे खां वॾो कुदरती अदद मौजूदु कोन्हे, माना लामहदूद थींदा आहिनि। चौथों आहे द लार्जेस्ट होल नंबर्स, वॾे खां वॾो सॼो अदद इहो बि कोन्हे, छो त हीअ बि होल नंबर्स आहिनि, सिर्फ़ु 0 खां स्टार्ट थियनि था, बाक़ी बि लामहदूद आहिनि। चए थो राइट ई फर्स्ट 10 नेचुरल नंबर्स, पहिरियां 10 कुदरती अदद लिखो, 1 खां वठी तव्हां 10 ताईं लिखंदव। चए थो राइट फर्स्ट 10 होल नंबर्स, पहिरियां 10 सॼा अदद लिखो, हीअ वरी 0 खां 9 ताईं लिखंदो, छो त उहे 1 खां स्टार्ट थींदा आहिनि, हे 0 खां स्टार्ट थींदा आहिनि, तंहिंजे करे मथियां जेके आहिनि 1 खां वठी 10 ताईं थींदा, हे 0 खां वठी 9 ताईं। अलाह जे करम सां क्वेश्चन नंबर 3 बि रोई मोकिलायो। क्वेश्चन नंबर 4 आहे रिप्रेजेंट ऑन द नंबर लाइन, चए थो हेठियनि खे नंबर लाइन ते ज़ाहिर करियो। पहिरियों चए थो होल नंबर्स ग्रेटर देन 6, पर होल नंबर्स कहिड़ा 6 खां वॾा हुजनि। नंबर लाइन तव्हां शुरू कंदो फुट स्केल जे मदद सां, ये सपोज ये नंबर लाइन आहे, हिते असांजो हे 0 हूंदो, ये पॉइंट पर ही 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7, हे 8, हे 1 2 3 4 5 6 7 हे 8। जॾहिं 8 खां वॾा चवंदो त पोइ तीर हिते स्टॉप न कंदो, हिते डॉट्स ॾेई छॾींदो, हिते 9 बि ॾेई सघो था। इहे छा आहिनि, होल नंबर्स आहिनि जेके 8 खां वॾा आहिनि। इन क्वेश्चन खे वधीक हीअं था सम्झूं, होल नंबर्स खे नंबर लाइन ते ज़ाहिर करिणो आहे कहिड़ा 8 खां वॾा। 8 खां वॾा हिकिड़ो आहे 9, 10, हिते जेकॾहिं असां 11 लिखूं त उहो बि पॉसिबल आहे। हेॾे डॉट्स ॾेई छॾींदो, इन जो मक़सदु आहे त 8 खां वॾा जेके अदद आहिनि उहे लामहदूद आहिनि, उन में छो त 100 बि थी सघे थो, 1000 मिलियन बिलियन ताईं तव्हां हली वेंदो, इहे सभु जेके नंबर्स आहिनि 8 खां वॾा हूंदा। एक्सरसाइज़ में हीअ बि क्वेश्चन आहे, चए थो होल नंबर 3 खां वॾा पर 15 खां नंढा। 3 खां वॾा ज़ाहिरी ॻाल्हि आहे 4 आहे, 5 6 7 8 9 10 11 12 13 14। इन सॼनि खे तव्हां छा कंदो, सर्कल करे वेंदो, या उन नंबर खे तव्हां चौधारीअ हीअं ब्रेकेट ॾेई सघो था। क्लियर आहे। नंबर लाइन ते शो करणु तमामु सवलो आहे, जेको नंबर चए थो उनखे सिर्फ़ु पॉइंट आउट करिणो आहे, पोइ तव्हां हिननि खे हिते बि घेरो करे सघो था, पर ॿियो शर्त इहो आहे त होल नंबर्स जेके स्टार्ट कंदो उहो 0 खां शुरू कंदो, ऐं नंबर्स जे विच वारो डिस्टेंस बराबरि हुजे, 0 ऐं 1 जे विच में बराबरि हुजे, 1 ऐं 2 जे विच में बराबरि हुजे। फुट स्केल इस्तेमालु कंदो ऐं पेंसिल इस्तेमालु कंदो। फुट स्केल ते नंबरिंग अॻे हूंदी आहे, त उन जी मदद सां तव्हां नंबर लाइन ड्रा करे सघो था। बाक़ी होल नंबर्स जे हवाले सां आख़िरी ॻाल्हि आहे, चवंदो आहे कॾहिं कॾहिं 3 ऐं 5 जो जोड़ लहो, पर नंबर लाइन इस्तेमालु करे। नंबर लाइन तव्हांखे उहा ई 0 खां स्टार्ट करणी आहे, हे 1 आहे, हे 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे, हे 4 आहे, हे 5 आहे, थोरो लाइन खे वधायूं था, हे 6 आहे। ॾिसो होल नंबर्स छा थो चए, हिकिड़नि जो सम्झो 1 ऐं 5 जो। पहिरियों तव्हांखे 1 क़दम वधणो आहे, ठीकु आहे, वरी इन खां पोइ चए थो 5 क़दम अॻिते, ईअं न त हितां खे वठी हेसि ताईं 5 ताईं न, चए थो जेको वधी आहे इन खां पोइ 5, हे 1 सॉरी हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5, माना 6 ताईं थींदव। तव्हां डायरेक्ट हितां 6 ताईं हलाईंदव हिन पॉइंट खां। क्लियर आहे। हिन क़दम ते हिते बसि न ईंदो, तव्हां डायरेक्ट हिते ईंदव। हिन खे असां डॉट्स जे मदद सां हीअं हिन खे रिप्रेज़ेंट कंदा आहियूं, चवंदा आहियूं हे नेट डिस्टेंस आहे, माना ॿिन्ही जो जेको जोड़ मिलियो इहो मिलियो। वधीक इन खे हीअं था चऊं, कॾहिं कॾहिं 3 नंबर्स हूंदा आहिनि, 2 3 या हिते 4 हुजनि, चए थो हिननि जो जोड़ मालूम करियो नंबर लाइन इस्तेमालु करे। नंबर लाइन जीअं कढंदा आहे 0 खां वठी, हे 1 हे 2 हे 3 हे 4, हीअ ॾिसो हाणे छा थो चए, पहिरियों 4 क़दम वधो, हे 1 हे 2 हे 3 हे 4, हे हेसि ताईं वधियासीं। चए थो इन खां वरी पोइ 2 क़दम अॻिते वधो, हे 1 हे 2, वरी साईं वधियासीं, वरी चए थो अञा 3 क़दम अॻिते हलो, हितां 1 हे 2 हे 3 क़दम। ठीकु आहे न, हिननि में हे इन्हनि जो टोटल जोड़ केसि ताईं 9 ताईं मिली वियो। हाणे नेट रिज़ल्ट जेको हूंदो आहे उहो तव्हांखे ॾिसो त डॉट्स जे मदद सां, हीअ असांजो नेट रिज़ल्ट आहे। उमेदु आहे त हीउ चैप्टर तव्हांजो क्लियर थी वेंदो, चैप्टर न बल्कि एक्सरसाइज़
एक्सरसाइज 2.1 जेका आहे इन रोई मोकिलायो। वधीक 2.2 नेक्स्ट वीडियो में शुरू कंदासीं। इन सां गॾोगॾु अल्हम्दुलिल्लाह रब साईं एहसाननि असांजो चैनल हाणे सर्चिंग में अचे पियो यूट्यूब ते। जेको दोस्त माना जंहिं वटि लिंक न पहुची सघी आहे उहो डायरेक्ट सर्च करे सघे थो Z2A अकेडमी, Z2A अकेडमी SCATE अकेडमी, हिते ए ॾींदव, सिंधी लिखंदुसि आख़िर में। सिंधी इन करे असांजी अकेडमीअ जेका माना आहे जेका माना ख़ासि करे जेको टैक्स हल कयूं पिया उहो सिंधी हुयो। Z2A अकेडमी माना इलाही अकेडमीज़ पूरे दुनिया जूं अकेडमियूं माना यूट्यूब ते मौजूदु आहिनि, पर असांजी जेका अकेडमी आहे उहा Z2A सिंधी आख़िर में लिखिणो आहे। Z2A ACADEMYSINDH आहे। इहो जीअं सर्च कंदव अल्हम्दुलिल्लाह पहिरियों वीडियो जेको हूंदो उहो असांजी अकेडमीअ जो हूंदो। क्लियर आहे।